वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी भट्टी। अॼु जो टॉपिक आहे नाउन इस्म। इंग्लिश ग्रामर एक्सप्लेन्ड इन सिंधी। सिंधी में अंग्रेज़ी ग्रामर। व्हाट इज़ अ नाउन? इस्म छा आहे? अ नाउन इज़ द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग और आइडिया। इस्म कंहिं शख्स, जगह, शइ या ख़्याल जो नालो आहे। एग्जाम्पल्स मिसाल: टीचर उस्ताद, स्कूल स्कूल, बुक किताब। टाइप्स ऑफ नाउन इस्म जा क़िस्म: कॉमन नाउन आम इस्म, प्रॉपर नाउन ख़ास इस्म, काउंटेबल नाउन ॻणप लाइक इस्म, अनकाउंटेबल नाउन अणॻणप इस्म, एब्स्ट्रैक्ट नाउन। कॉमन एंड प्रॉपर नाउन। कॉमन नाउन इस्म आम, टीचर, सिटी, स्कूल। प्रॉपर नाउन इस्म ख़ास, अली, कराची, सिंध। इस्म ख़ास हमेशा कैपिटल लेटर में लिखबो आहे। काउंटेबल एंड अनकाउंटेबल नाउन। काउंटेबल नाउन बुक, पेन, एप्पल। अनकाउंटेबल नाउन वाटर, मिल्क, राइस। अनकाउंटेबल नाउन सां ए या एन इस्तेमाल नथो थिए। जेके काउंटेबल नाउन्स हूंदा आहिनि उन्हनि जा सिंगुलर ऐं प्लूरल ठहंदा आहिनि, जीअं बुक जो बुक्स, पेन जो पेन्स ऐं एप्पल जो एप्पल्स। नाउन इन सेंटेंसेस: ही इज़ अ टीचर, हू उस्ताद आहे। आई लिव इन सिंध, मां सिंध में रहंदो आहियां। द बुक इज़ ऑन द टेबल, किताब मेज़ ते आहे। हिननि में टीचर, सिंध, बुक ऐं टेबल नाउन आहिनि। ख़ुलासो: नाउन इज़ अ नेमिंग वर्ड। इस्म नालो ॿुधाईंदो आहे। नाउन सेंटेंस जो अहम हिस्सो आहे। असांजो नेक्स्ट टॉपिक आहे प्रोनाउन।